न्यूयॉर्क में पढ़ी ख़बरूं इदारे खे इंटरव्यू ॾींदे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी चयो त पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग जे हक़ में आहे। पाकिस्तान जंग में केतिरो ई जानी ऐं माली नुक़सान बर्दाश्त कयो आहे। हुन चयो त पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में अहम ऐं वॾियूं कामयाबियूं पिणु हासिल कयूं आहिनि। वज़ीर आज़म चयो त पाक अफ़गान सरहद ते सिक्योरिटी न हुअण सबबि मंशियात विकिरो कंदड़ फ़ाइदो हासिल कनि था। पाक अफ़गान बॉर्डर ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। हू अफ़गानिस्तान में अमन ताईं हर ॻाल्हि ॿोल लाइ तयारु आहिनि। शाहिद ख़ाक़ान अब्बासी चयो त पाकिस्तान में अमन ऐं जमहूरियत जो माहौल हली रहियो आहे। सीड़पकारी जा वॾा मौक़िया मौजूदु आहिनि, तंहिं करे अमरीकी कंपनियूं पाकिस्तान जे मुआइशी मौक़े मां फ़ाइदो वठनि। हुन चयो त पाकिस्तान माली इमदाद न पर आलमी मंडियुनि ताईं पहुच चाहे थो। वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान में अमन अमान जी सूरत बेहतर थी आहे, पर आलमी मीडिया दुरुस्त सूरत न पई ॾेखारे। शाहिद ख़ाक़ान अब्बासी चयो त पाकिस्तान खे खिते में भारतीय बालादस्ती क़बूल लाइ भारत कंट्रोल लाइन ते अॻरायूं करे रहियो आहे। संदसि चवण त हू नथा सम्झनि त अफ़गानिस्तान में भारत जो को बि किरदारु आहे। वज़ीर आज़म चयो त पाक अमरीका लाॻापनि में का बि रंडक न आहे। हू अफ़गान मसइले ते गॾिजी कमु करे रहिया आहिनि। हुन चयो त वक़्तु साबित कयो त एटमी हथियारनि जे मामले में पाकिस्तान घणो ज़िम्मेवार आहे। पाकिस्तानी एटमी प्रोग्राम जो कमांड एंड कंट्रोल सिस्टम महफ़ूज़ हथनि में आहे। हथियार रुॻो बचाव लाइ आहे। हिकु सवाल जे जवाब में वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी चयो त सीपीए गॾियल तरक़ी जो अहम हिसो आहे, जंहिंसां न रुॻो ॿिनि मुल्कनि पर खिते खे फ़ाइदो थींदो। हुन चयो त पाकिस्तान खे उसामा बिन लादन बाबति का बि ॼाण न हुई। वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी चयो त क़बाइली इलाइक़नि खे क़ौमी धारा में आणण लाइ क़ानून साज़ी कई पई वञे। पाकिस्तान में वज़ीर आज़म अकेले सिर को बि फ़ैसिलो नथो करे सघे।